अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं सॼो नओं हर ईंदड़ वीडियो आउं बैर ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। दोस्तों, साइण मेहरू सुहिणी खे चवंदो त एतिरी तादी हूंदे बि पंहिंजो पुट जो पासो थी वठी। सुहिणी चवंदो त छा कयां, पुट आहे आख़िरकार, अगर मुझे बच्चे के कुछ थियो तो मां जी न सघंदुसि। ऐं ॿिए पासे सोजरे जी घरवारी सोजरे खां पुछंदो त छा थियो आहे रेस, तोखे कुझु चयो छा? ऐं सोजरो चवंदो त ख़बर थी छा थियो, रेस सनम जी संग घुरियो, जंहिंमें मूं इनकार कयो पर रेस ज़बरदस्ती चयो त तोखे सनम जो संग हर हाल में ॾियणो पवंदो। तूं सनम जो संग ॾे ऐं पोइ हितां लॾो पट। ऐं ॿिए पासे कमदार पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त तव्हां यूसुफ के वन धक करे अचो आहे त अॼु मां उनखे न ॾिसां अखियुनि सां, ऐं उनजे पोयां केर बि न आहे, हू हिकिड़ो घरा पलंद करण वारो कोई बि न आहे। ऐं ॿिए पासे यूसुफ जी घरवारी यूसुफ खे चवंदो त मां तुंहिंजी माउ खे हिन घर में अचंदे न ॾिसां। यूसुफ चवंदो त हू हाणे हिन घर में न ईंदो छो जो मां उनखे घरां कढी छॾियो। ऐं ॿिए पासे दोस्तो सोजरो इहा सोचींदो त मां हाणे छा कयां ऐं पाण लाइ हाणे कहिड़ो रिश्तो कढां। ऐं हिकु पासे मुंहिंजी बनी थो वञे ऐं ॿिए पासे सनम जी संग, ऐं ॿिए पासे यूसुफ जी दुश्मनी ऐं हिकु पासे रेस जी दुश्मनी, इहे ॿई था मारीनि मूंखे। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।